राजा अज जड़ो कर दुखनी बुखुन जा सभई दरिया पार करे पंहिंजी मंजिल ते पहुतो आया। राजा अज तोखे पंहिंजी कुंवार जे रूप में ॾिसी ॾाढो खुश थियो आहियां। तू ॻाल्हाए कोन थी, ॻाल्हाए ऐं मूंखे सुणाए त तोखे खुशी थी आहे कि न? हाँ माणिक, मूंखे भी जाम खुशी थी आहे। पर माणिक, मुंहिंजी अम्मा किथे आहे? तुंहिंजी अम्मा भी हाणे हिते पंहिंजे घर आहे। उते हाणे कुॼा रखियो आहे, जो उते रहंदी। हाणे तूं तुंहिंजी अम्मा जो खुटको न कर। तुंहिंजी अम्मा खे भी हाणे आऊं पियो खाराईंदसि। आंखे मुंहिंजी अम्मा जी पारत हुजे। राजा तुंहिंजी अम्मा मुंहिंजी अम्मा आहे। बस हाणे तूं उनजो उल्को न कर। हाणे सभई लुड़ लही वेंदा। राजा हाणे आऊं होड़े ते भी कीन वेंदुसि। हाणे सॼो ॾींहुं वेठो तोखे ॾिसंदुसि। जेकॾहिं मूंखे एॾो ॾिसंदे त तुंहिंजी दिलि भरिजी वेंदी माणिक। पोइ त तूं मूंखे छॾे होड़े ते हलियो वेंदे। न राजा, तो मां हाणे कॾहिं भी दिलि कोन भरबी। ई सम्झ त तूं ई आऊं हाणे दरियाई समुंड आहियूं ऐं दरियाई समुंड हमेशा गॾु गॾु हलंदा आहिनि। तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो रूह जो रिश्तो आहे। राजा तू कंधे हेठि करे को वेठी आई? कंध मथे कर त तोखे ॾिसां। राजा कुझा थियो? राजा तोखे तू ठीक त आहीं? मां ठीक आहियां माणिक। अब्बा कुझा थियो? राजा जी तबीयत खराब थी गई है। तू अबे के चो तो डॉक्टर के कोठे अचे। आओ अब्बा आओ। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।